लाड़काने का अहम ख़बर अवांखे ॾियूं। लाड़काने जे सेंट्रल जेल में कैदियुनि जो 5 ॾींहं बि एहतजाज जारी आहे। कैदियुनि जो चवणु आहे त पुलिस मथनि ॻोढ़ा आणींदड़ गैस जो इस्तेमाल ऐं फायरिंग कई आहे। लाड़काने खां अवांखे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। लाड़काने जे सेंट्रल जेल में कैदियुनि जो 5 ॾींहं बि एहतजाज जारी आहे। कैदियुनि जो चवणु आहे त पुलिस मथनि ॻोढ़ा आणींदड़ गैस जो इस्तेमाल ऐं फायरिंग कई आहे। हुन इल्ज़ाम हणंदे चयो आहे त संदन बिजली बि बंदि कई वई आहे। संदन चवणु हो त पाणी मानी बि बंदि कई वई आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। अहम ख़बर बाबति अवांखे आगाह करे रहिया आहियूं। लाड़काने जे सेंट्रल जेल में कैदियुनि जो 5 ॾींहं बि एहतजाज जारी आहे। अवांखे ॿुधायूं पिया, कैदियुनि जो चवणु आहे त पुलिस मथनि ॻोढ़ा आणींदड़ गैस जो इस्तेमाल कयो आहे। अवांखे ॿुधाईंदा हलूं त हुननि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त संदन बिजली ऐं बंदि कई वई आहे। संदन चवणु हो त पाणी ऐं मानी बि बंदि कई वई आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। लाड़काने जे सेंट्रल जेल में कैदियुनि जो 5 ॾींहं बि एहतजाज जारी आहे। कैदियुनि जो चवणु आहे त पुलिस मथनि ॻोढ़ा आणींदड़ गैस जो इस्तेमाल ऐं फायरिंग कई आहे। कैदियुनि जो चवणु आहे त संदन बिजली बि बंदि कई वई आहे। कैदियुनि जो चवणु आहे त मानी बि बंदि कई वई आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। लाड़काने जे सेंट्रल जेल में कैदियुनि जो 5 ॾींहं बि एहतजाज जारी आहे। कैदियुनि जो चवणु आहे त पुलिस मथनि ॻोढ़ा आणींदड़ गैस जो इस्तेमाल ऐं फायरिंग कई आहे। कैदियुनि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त संदन बिजली बंदि कई वई आहे। कैदियुनि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त संदन मानी बंदि कई वई आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। अहम ख़बर बाबति अवांखे आगाह करे रहिया आहियूं। लाड़काने जे सेंट्रल जेल में कैदियुनि जो 5 ॾींहं बि एहतजाज जारी आहे। लाड़काने जे सेंट्रल जेल में कैदियुनि जो 5 ॾींहं बि एहतजाज जारी आहे। कैदियुनि जो चवणु आहे त पुलिस मथनि ॻोढ़ा आणींदड़ गैस जो इस्तेमाल ऐं फायरिंग कई आहे। कैदियुनि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त संदन बिजली बि बंदि कई वई आहे। कैदियुनि वधीक इल्ज़ाम हणंदे चयो आहे त संदन मानी बि बंदि कई वई आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। लाड़काने जे सेंट्रल जेल में कैदियुनि जो 5 ॾींहं बि एहतजाज जारी आहे। कैदियुनि जो चवणु आहे त पुलिस मथनि ॻोढ़ा आणींदड़ गैस जो इस्तेमाल ऐं फायरिंग कई आहे।